अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजी स्टूडियो भी ठहे उन लाइ जेको सो मिट्टी पिया खणूं ऐं मिट्टी जेका ऐसा लॻंदी स्टूडियो जे अंदरि हमरा जो अचे थो तगारी खणियो सो स्टूडियो बाक़ाइदा माशाल्लाह सेटअप पियो ठहे ऐं अव्हां जी दुआउनि सां एतिरी असांखे तौफ़ीक़ ठही जो असीं अॼु पंहिंजी स्टूडियो ठाहियूं पिया माशाल्लाह। हमरा अचे थो तव्हांखे हुन सां मुखातिबु करायां थो जेको मुंहिंजो कैमरामैन आहे ऐं चैनल जो ओनर बि उहो ई आहे त जेको तगारी बि खणे माशाल्लाह वो चैनल जो जेको सो मैनेजर है ऐं असीं इंतज़ामिया आहियूं। हमारा इहो थो लाइ मैदान ते सो माशाल्लाह दोस्तों इहो अची चुको है असांजो कैमरामैन ऐं स्टूडियो बाक़ाइदा सेटअप थिए। थोरो शाम जो टाइम थी चुको है जंहिंजे अंदरि जंहिंजे करे हीअ तस्वीर असांजी धुंधली बि अचे हीअ तगारो खणी ऐं असांजो चैनल जो मैनेजर जेको सो आयो आहे ऐं हाणे इहे भराई बि थिए स्टूडियो जे अंदरि ऐं माशाल्लाह बाक़ाइदगी सां सेटअप पियो थिए स्टूडियो जो। सो उहो ई नज़ारो ऐं मंज़र जेको सो लाइव में ॾिसो पिया ऐं अलाह ख़ैरु करे अव्हांजी दुआउनि सां अव्हांजी हेल्प सां अव्हांजी सपोर्ट सां अव्हांजी जेको सो ताउन सां असीं इन लेवल ते पहुता आहियूं। असांजी स्टूडियो जेको सो हाणे माशाल्लाह ठहे पई उन स्टूडियो में नज़ारो तव्हांखे कराईंदासीं। हाणे काफ़ी अंधारो थी चुको आहे, टाइम अवर थी चुको आहे। बाक़ी ख़ैरु करे सुबुह जो बाक़ाइदगी सां रिकॉर्डिंग जो बि आगाज़ थी वेंदो, अव्हां ते वीडियोज़ बि पुॼणु शुरू थी वेंदियूं ऐं अॼु जेको सो असीं फ़िलहालु स्टूडियो जे कम जे अंदरि मसरूफ़ आहियूं। दोस्तों हाणे हमरा हितां जो निकिरण वारो आहे, हिते कुझु रोशनी आहे सो उहो इहो पियो अचे तगारी खणियो असांजे स्टूडियो जो तव्हांखे जेको थोरो नज़ारो करायूं था। हमारा वञे पियो तगारी खणण स्टूडियो जे अंदरि ऐं हिते जेको सो हमारा भराई पियो करे अंधारो थी चुको आहे मगर माशाल्लाह दोस्तों अव्हांजी हेल्प जी असांजी ज़रूरत आहे जाम। हीअ अल्लाह जे हवाले असीं अव्हांजी माना आसरे ठाहियूं पिया ठाहियूं पिया ज़ाहिर करे अभी तावन कंदासीं इंशाल्लाह असीं हिन कम खे अॻिते वधाए सघूं इंशाल्लाह सो कुझु असां अंदरि बैकग्राउंड हिन हुन उहो बि सेटअप में आंदो आहे मगर हाणे हिते हींअर उंधारो आहे सो सुबुह जो इंशाल्लाह क्लियर तस्वीर तव्हांखे ॾेखारींदासीं। असांखे देरि थी वई कुझु ॿियनि कमनि जे अंदरि मसरूफ़ हुआसीं जंहिंजे करे अव्हांखे कोन ॾेखारे सघियासीं कुझु रोशनी जी तस्वीर। हीअ असांजी स्टूडियो आहे हिन जे अंदरि ॾिसो पिया पर टांडो ॿाहिरि हलियो उहो बि थोरो काराइण अचे भई पर इहो सभिनी खे रंग भंग कंदासीं इंशाल्लाह ऐं कुझु सेटअप में कंदासीं ॻाल्हि खे कम खे। सो उमेद आहे तव्हां ताउन कंदा सपोर्ट कंदा असां ऐं जीअं त असीं हिकिड़ो ख़ुशि थी ऐं जीअं हौसला अफ़ज़ाई इंसान जी थिए थी न जॾहिं इंसान जो हौसला बुलंद हूंदा आहिनि त पोइ को बि कमु मुश्किल कोन हूंदो आहे ऐं का बि ॻाल्हि नामुमकिन बि कोन हूंदी आहे, मुश्किल बि कोन हूंदी आहे। सो इंशाल्लाह सुभाणे खां बाक़ाइदगी सां असांजी वीडियो स्टूडियो जे अंदरां अव्हां वटि पहुचंदी ऐं उमेद आहे तव्हां सपोर्ट कंदा, सहकार कंदा, ॿियनि दोस्तनि सां शेयर बि कंदा, कमेंट बि कंदा, लाइक बि कंदा ऐं जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कनि, महिरबानी। हिकिड़ो ग़रीबाणो सेटअप आहे, नंढिड़ो सेटअप आहे मगर अव्हीं जेकॾहिं सपोर्ट कंदा ऐं हेल्प कंदा असांजी वीडियोज़ खे लाइक कंदा, फुल वॉच कंदा, वीडियोज़ खे यानी फुल मुकमल ॾिसंदा ऐं कमेंट कंदा त पोइ असांखे जेको सो एल्गोरिदम पुश कंदो ऐं असांजी वीडियोज़ जेको सो ॿियनि माण्हुनि ताईं रिकमेंड थियणु शुरू थी वेंदियूं, ॿियनि माण्हुनि ताईं प्लेटफॉर्म वीडियोज़ पहुचाईंदो त पोइ जीअं जीअं व्यूज़ ईंदा, जीअं जीअं माण्हुनि जो हिकिड़ो सपोर्ट ऐं ताउन वधंदो तीअं असांजी बि दिलि चवंदी कमु करण ते इंशाल्लाह असीं हिन स्टूडियो खे बहितरीनु बणाए वांगुरु ॾेखारींदासीं त जीअं बाक़ाइदगी सां कमु थिए थो जहिड़ो असांजो हाल आहे अव्हांजे साम्हूं पेश थियूं पिया त वॾी महिरबानी सपोर्ट जे लाइ।